जिन ख़ासि करे हिन मीडिया जे दौर में तमामु सिंधी क़ौम खे वॾो फ़ाइदो पहुचायो आहे। को दौर हूंदो का अख़बार हुई कान, हाले पाकिस्तान जी अख़बार आई हुई, उन में ख़बरूं ॾियणु वेंदा हुआसीं, हफ़्तनि जा हफ़्ता इंतज़ारु कंदा हुआसीं, पोइ इन का ख़बर लॻंदी हुई। सेकिड़ो स्टाइल जो दौर हूंदो हो, पर असांजे दोस्तनि तमामु वॾी महिनत कई। ॾिसो कई शोबा आहिनि, माशाल्लाह कमाइण जा महबूब वासी साहब सोसाइटियूं ठाहियूं, पर हुन जी जेको मीडिया में अचे करे जेका सिंधियुनि जी ख़िदमत कई आहे उहा तमामु वॾी साराह जोगी आहे। असां हमेशह इन शइ खे असांजा माण्हुनि नोट कयो आहे। जे मुंहिंजो मोहतरम साईं डॉक्टर जब्बार खटक साहब जो नई शुरू में अवामी आवाज़ अख़बार लियारी में आई त असांजा सभु थक लही विया। हिलाले पाकिस्तान अख़बार पोइ बि थोरो हुकूमत जी हूंदी हुई, असांजूं ख़बरूं ॾींदी कोन हुई या सेंसर कंदी हुई। अवामी आवाज़ उहा अख़बार हुई जिन कॾहिं सेंसर कयो ऐं बाक़ाइदा हेडिंग में असांखे ख़बरूं ॾींदी हुई। ऐं अॼु ॾिसो असीं हिते कराची में लखनि जी तादाद में आया आहियूं। उन जी वजह इहा आहे तो असीं सभु सिंधी हिते मुख़्तलिफ़ शोबनि में आहियूं। हाणे एकता अख़बार जूं जेके ख़िदमतूं आहिनि, जीअं जावेद मेयर साहब चयो त बहरिया जो इशू, वाक़ई बहरिया जे इशू खे हिकिड़ो अवामी आवाज़ ऐं ॿियो एकता तमामु शानदार नमूने कयो। छो त मलिक रियाज़ तमामु हिकु वॾो ताक़तवर जेको हिन हुकूमत जो भाङे भाई वारो, उन जे लाइ केर बि लिखण लाइ तयारु न हूंदो। असां जॾहिं इंडिजिनस राइट्स अलाइन जा जेके प्रोग्राम कंदा हुआसीं त ख़बरूं हलाईंदा हुआसीं त अवामी आवाज़ ये एकता वारा ई हूंदा हुआ जेके असांखे हेडिंग में कवरेज ॾींदा हुआ। यादि आहे त हिकिड़ी फिल्म जो नालो नथो अचे जंहिंमें सिंधीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयारो यार जो गानो हो, उन ते उन वक़्त जी हुकूमत गाने ते पाबंदी लॻाए छॾी। असां 4 दफ़ा इहो फिल्म ॾिसण वियासीं सिर्फ़ु गाने लाइ करे। आख़िर में उन गाने खे सिर्फ़ु इन करे त सिंधीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार, माना इहे सिंधीअ ते सिर ॾियण वारनि जे लाइ तमामु उन वक़्त खां वठी पाबंदियूं आहिनि जेके अॼु तक हलनि